मीरपुर बठोड़ में गुज़िरियल 5 ॾींहं अॻु 9 क्लास जे शागिर्द सां मुबीना थियल ज़ियादती गैंग रेप जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ रैली कढी धरणो हयो। मीरपुर बठोड़ में जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ जीअं सिंध क़ौमी पार्टी, जीअं सिंध STP, शहरी इत्तेहाद, शहरी एक्शन कमेटी, अवामी तहरीक, जीअं सिंध तहरीक, जस्कम, नौजवान इत्तेहाद ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि शहरियुनि पारां GM सैद चौक खां एहतजाजी रैली कढी मेन स्टाफ सुजावल हैदराबाद ते धरणो हयो। उन मौक़े ते मुतासिर नेगरे जे वालिद इब्राहिम ज़हूर सां गॾु अॻवाननि चयो त हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्द सरफराज़ ज़हूर सां तेलका अस्पताल में 5 ॾींहं अॻु मुबीना ज़ियादती कई। पर वक़्तु बठोड़ थाणे ते वाक़े जो केस दाख़िल करायो वियो, पर अफ़सोस आहे 5 ॾींहं गुज़रण बावजूद बि मीरपुर बठोड़ पुलिस हिकु जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। जंहिं करे अहिड़े वाक़े खां पोइ शागिर्दनि जे वालिदिन में ख़ौफ़ वारी लहर छाइल आहे। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस हाई कोर्ट, IG सिंध खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी वाक़े में मुलवस जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे कानून जे कठेरे में बीहारियो वञे। ॿिए सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट अशरफ चांजो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़।